जय झूलेलाल दोस्तों, मां आहियां प्रेम भारती ऐं तव्हांजे साम्हूं अॼु वरी हिकु नई स्टोरी खणी आयो आहियां जेकी आहे गुस्से जे मथां, क्रोध, जंहिंखे पाण एटीट्यूड बि चवंदा आहियूं। त दोस्तों, कहानी ईअं आहे त तव्हां महाभारत जी त ॻाल्हि ॿुधी हूंदी, पर महाभारत खां पोइ बि ॾाढी स्टोरियूं आहिनि महाभारत जे ई काल में। त दोस्तों, महाभारत काल में ई जेॾी महिल सॼो युद्ध बुद्ध ख़तमु थी वियो, हुन खां पोइ सभु शांती हिकदमि शांती थी वई, त कुझु दानव हेठि अची करे ॾाढो परेशान कंदा हुआ संतनि खे, महात्माउनि खे, सभिनि खे ॾाढो परेशान कंदा हुआ। त हिन सभिनि खे बचाइण जी ज़िम्मेदारी हूंदी आहे इंद्र भॻवान जी। पर इंद्र भॻवान ओॾी महिल माना जीअं पीएम हूंदो आहे न, तीअं हुतां जो पीएम हो, पर उहो ॾाढो ध्यानु न ॾींदो हुयो पंहिंजी प्रजा जे मथां। त उहो मथे पंहिंजो मस्तु मदिरा हे हो खां ईअं जलसा पियो करे, उते अप्सराऊं डांस पियो कनि, सभु कुझु। त हिकु ऋषि मुनि हूंदो हुयो, ॾाढो वॾो ऋषि मुनि हूंदो हुयो। उहो ॾाढो तेजस्वी हूंदो हुयो, ॾाढो माना क्रोधीलो हूंदो हुयो, हुनखे गुस्सो ॾाढो ईंदो हुयो ऐं हुनजे गुस्से जे अॻियां कंहिंजी बि न हलंदी हुओ, कंहिंखे बि भॻवाननि खे बि श्राप ॾेई छॾींदो हुयो। त हुन ॾिठई, यार इंद्र छा थो करे, असांजे मथां एॾो सभु अत्याचार थो थिए, करे छा थो? त गुस्से थी करे मथे विया इंद्रलोक में। त इंद्रलोक में ॾिठई त हुते त माना ईअं जलसा लॻा पिया हुआ, सभई देवी देवता हे सभु एंजॉय पिया कनि, ईअं हिकु पासे मदिरा चालू आहे, हिकु पासे डांस चालू आहे। हाणे हुनखे ॾाढो गुस्सो अची वियो अञा बि, यार हेठि अत्याचार था हलनि ऐं इहो हिते अञा जलसा पियो करे। त परियां खां इंद्र भॻवान ॾिसी वरितई, चई हा हे आयो आहे यार, हिते शराब ॾेई करे इहो मूंखे भस्म करे छॾंदो। तो पंधु अॻियां अचे पियो जीअं ई उहो जेको ऋषि मुनि, त जेका अप्सरा हिकु विच में डांस पई करे, उनजो हथु ईअं लॻी वियुसि, तो गुस्से अची वियो, त हुन हथु पकड़े छॾईं थी, चई तोखे ख़बर आहे मां केरु आहियां? डांस थी करी तूं, तोखे ख़बर आहे मां केरु आहियां? त हुन चई, यार तव्हां जेका बि हुजो, पर मुंहिंजी त ड्यूटी आहे न हिते डांस करण जी, कि मां तोखे श्राप थो ॾियां, अॼु खां पोइ तूं ज़मीन ते वञी करे घोड़ी थींदी। त यार ॿुधो त सही, पर चई हिते त मुंहिंजी ड्यूटी आहे न, मां अप्सरा आहियां हितां जी। प्रॉब्लम तव्हांखे इंद्र भॻवान खां आहे, त तव्हां इंद्र भॻवान खे पंहिंजे वटि घुरायो ऐं तव्हां इहे इंद्रलोक में आहियो, हिते इहो ई सभु हलंदो आहे, हिते डांस ऐं इहो सभु ई हलंदो आहे, ऐं मुंहिंजी ड्यूटी आहे त मां हिन देवी देवताउनि खे ख़ुशि कयां नची करे। तो थधो थी वियो, त हिन चई, हाणे मां त तोखे श्राप ॾेई छॾियो, हाणे तोखे हेठि वञिणो ई पवंदो। त चई ठीकु आहे, हाणे तव्हां जीअं आज्ञा ॾियो। चई पर मां तोखे हिकु वरदान बि थो ॾियां, त तुंहिंजो श्राप ओॾी महिल ख़तमु थींदो जॾहिं 3.5 वज्र माना कंहिंखे चवंदा आहिनि वज्र, सुदर्शन चक्र, त्रिशूल, इन्हनि खे वज्र चइबो आहे। त ही 3.5 वज्र हिक ॿिए में पाण में मिलंदा न, तॾहिं तुंहिंजो श्राप ख़तमु थींदो। चई हाणे उहो अलाए कॾहिं थिए, हाणे हुनखे त हेठि मोकिले छॾियऊं। हाणे हुनखे श्राप में ईअं हुयो त मंझंदि जो इहो घोड़ी ऐं राति जो इहो अप्सरा थी वञे। हाणे उहो वीचारी हेठि आई त हिकु पासे द्वारकाधीश, हिकु पासे पांडव राज, विच में नदी। ऐं पांडव राज में कुझु अहिड़ा राज्य बि हुआ जिते अलॻि अलॻि राजा राज कंदा हुआ। त उहो घोड़ी उते लथी जेका हिते पांडवनि जो राज हुयो, ऐं उते हिकु अलॻि राजा बि हो, उन राज में वञी करे लथी। हाणे हुन राज जा जेतिरा बि घोड़ा हुआ, उन घोड़ी खे ॾिसी करे पागल थी विया। घोड़नि जो बि दिलि हूंदो आहे न यार, क्या बात है, हुनखे मज़ो अची वियो घोड़ी खे ॾिसी करे। हाणे उहो घोड़ा रोटी न खाइनि, त हुतां राजा सॼो पंहिंजे सिपाही खे सॾु कईं, चई हेॾे अच, हे घोड़ा रोटी छो नथा खाइनि, इहे सना था थींदा वञनि ॾींहों ॾींहुं, पाण वटि गाह कान्हे छा? गाह त राजा ॾाढो भरियल आहे असां वटि, पर उहो घोड़ी आहे हिकिड़ी, उते नदीअ ते घुमंदी आहे, उते घोड़ा उते भॼी वेंदा आहिनि सुबुह जो हुनखे ॾिसण लाइ। त चई हुन घोड़ी खे वठी था अचूं पाण। पोइ राजा पाण वियो, हुन घोड़ी खे पकड़े करे जिते घोड़ा ॿधंदा आहिनि हुनजे राज में, उते हुन ॿधी छॾईं। ऐं राजा राति जो रोटी वोटी खाई करे मस्तु कीअं पाण वॉक करणु निकिरंदा आहियूं, तीअं वॉक करणु निकितो राजा। जीअं वॉक करणु निकितो त ॾिठईं उहो घोड़ी जिते ॿधल हुई, उहो सिधो राति जो समय थियो, ऐं उहो घोड़ीअ मां सिधो अप्सरा थी वई। तो ॾकी वियो राजा, चई केरु आई तूं? भूत अहीं, प्रेत अहीं, डायन अहीं, केरु आहीं तूं? त हुन सॼी पंहिंजी स्टोरी ॿुधाई त भई मूंखे ईअं श्राप मिलियो ऐं मां हेठि लथी आहियां, मूंखे पंहिंजे हालत छॾे ॾियो। त राजा चई न, चई तूं मुंहिंजी पनाह में आई, हाणे तूं
त मां तोखे ईअं न वञणु ॾींदोसीं। घोड़ी उहा जेका अप्सरा हुई जेका, उन चई यार मूंखे पंहिंजे हालत छॾे ॾे, मूंखे नथो सम्झ में अचे। राजा चई ॾिस तुंहिंजी स्टोरी मां सॼी ॿुधी, तोखे ईअं श्राप मिलियो आहे, मां तोखे पंहिंजी धीअ थो सम्झां, त मां तोखे पंहिंजी धीअ वांगुरु रखंदुमि। त राजा हिन जे लाइ अलॻि सां हिकिड़ो तबेलो थो ठाराए, घोड़नि जो जेको तबेलो ठहंदो आहे, उहो किशन भॻवान जो जेको पुटु आहे प्रद्युम्न, उनजो पुटु अनिरुद्ध, उनजे घर जे साम्हूं हुते उन ठाराई ऐं घोड़ी उते वञी करे उन ॿधी छॾियईं। त सुबुह जो उथियो अनिरुद्ध त ॾिठई यार जोरदार घोड़ी आई, त ख़ुशि थी वियो कि हेड़ी घोड़ी त मुंहिंजे राजा में हुजणु खपे। हाणे हुन किशन भॻवान खे वञी करे चई, हाणे किशन भॻवान जो ॾाढो थिए अनिरुद्ध जो। हुते वियोसि, ॾाॾे खां पुछईंसि ॾाॾा ॾाॾा मूंखे हिकिड़ी शइ खपे। ही कहिड़ी शइ खपई वरी? ऐं किशन भॻवान त ख़बर अथव न दिलावर आहे। त किशन भॻवान खे चई उते उहो जेका घोड़ी आहे न हुन राजा वटि पई आहे, उहो घोड़ी मूंखे खपे, दादा प्लीज़ मूंखे हाणे ॾियो न। ॿार कीअं ज़िद कंदा आहिनि। किशन भॻवान चई ठीकु आहे पुटु, घोड़ी खपई न, हा तूं बि। त उन सिपाहीअ खे मोकिलियईंसि उन राज में, चईंसि मुंहिंजे पोटे खे वणी आहे इहा घोड़ी मोकिल। उन राजा चई न। किशन भॻवान गुस्सो अची वियो। ॾिसो गुस्सो किथे थो वञे, तव्हां ध्यान सां ॿुधो इहा सॼी स्टोरी। त किशन भॻवान लेटर लिखई हिकिड़ो हुन राजा लाइ, घोड़ी ॾे या युद्ध कर। हाणे त तूं ॾिस, तूं किशन भॻवान खे न कई आहे, हाणे तूं घोड़ी ॾे या युद्ध कर। उहो ॾकी वियो, हाणे किशन भॻवान जे साम्हूं कोई युद्ध कंदो? त उहो ॾिजी वियो। त हुन चई हाणे मूंखे मुंहिंजे राजा खे बचाइण वारा पांडव आहिनि, पांडवनि वटि थो वञा। पांडव वटि वियो, पांडवनि खे ईअं ॻाल्हि कई त उहो गुस्से थी विया पांडव। भीम त हिकदमि ईअं छितो थी वियो, केरु आहे इहो, कंहिं तोखे धमकी ॾिनी, मां ईअं गदा खां मारे छॾंदोमांसि। उहो अर्जुन चए तूं ॿुधाए त सही, नालो ॾे तूं, ख़ाली ईअं तीर हणी करे फिटी कंदोमांसि हुनखे। घोड़ी खपे, हिकु घोड़ी लाइ युद्ध थो करे तोखां, केरु आहे? त हुन नालो खईं किशन भॻवान। त ॿई वेही रहिया, किशन भॻवान नालो ॿुधी करे उहो वेही रहिया। त हाणे किशन भॻवान खां कोई थोरी युद्ध कंदो। त हुन चई, अर्जुन चई यार किशन भॻवान जे साम्हूं न ईंदासीं, हुन वटि सुदर्शन चक्र आहे, ईअं फिराईंदो न, ईअं सॼी पीढ़ियूं ख़लास करे छॾंदो असांजी। ऐं भीम वरी चई यार तूं यार पहिरियों त चओ न, नालो त ॿुधाए न, ईअं कीअं थोरी थींदो आहे। त हुन न करे छॾियईं, असां तुंहिंजो साथ न ॾींदासीं, तूं अकेलो वञी युद्ध कर किशन भॻवान खां। हाणे हुनखे ख़बर हुई त मां अकेलो युद्ध कंदुमि त मां हारे वेंदुमि। त वीचारो निराश थी वियो। हाणे उहो पंहिंजे वचननि ते ॾाढो पको हुयो वीचारो, ऐं हुन टाइम ते वचन हलंदा हुआ, भई मां हिनखे अप्सरा खे वचन ॾिनो आहे। त वीचारो वियो, त हिकु नदी हुई, उन नदीअ ते चई हाणे मां ख़ुदकुशी थो कयां। हाणे ख़ुदकुशी करणु वियो त अर्जुन जो पोटो उते सनानु करणु वियो, 7-8 साल जो नंढो ॿारु। त हुन ॾिठईंसि यार वञे थो, केरु आहे इहो काको? त हुन रड़ कयो, काका छा थो करी? चई मां बेटा पंहिंजे पाण खे ख़तमु कंदुमि। चई छो, पर थियो छा, ॿुधाए त सही कुझु। चई ईअं ॻाल्हि थी आहे, तो दादे वटि बि वियो आहियां, तो ॾाॾे बि न करे छॾियईं। काका अहिड़ो कुझु न हूंदो आहे, हलिया हेठि अच, पाण लूडो खेॾूं था, थोरो थधो थी। काका तूं ईअं मरी वेंदे थोरी थींदो आहे। त काको वेही रहियो, चई यार मूंखे हिमत थो ॾे नंढो छोकिरो हिकिड़ो। त वेही रहियो काको, चई ॿुधाए तूं छा करे सघंदो? तूं वेह चुप करे। नंढो छोकिरो चएसि काके खे, चई तव्हां वियो चुप करे मूंसां लूडो खेॾो, ईंदा पाण ई ॻोल्हींदा मूंखे। हाणे हुनखे ॻोल्हण लाइ भीम खे मोकिलियऊंसि। अर्जुन चई वञ भीम ॻोल्हिया त हुनखे, हू सनानु करणु वियो, अञा आयो कान्हे, शाम थी वई। त भीम हुते पहुतो त ॾिठई उहो काके सां गॾु वेठो, हुन राजा सां गॾु। हुनखे चएसि थो तव्हांखे यार शर्म नथी अचे, नंढे ॿार खां गॾु ईअं नंढे ॿार खां ईअं विहारिबो आहे? हाणे हिनखे था सम्झायो? त हुन चई दादा ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि, हिनखे मां विहारियो आहे, वियो मां तव्हांखे सम्झायां थो। हुन नंढे छोकिरे सम्झाईंसि भीम खे, त चई दादा असां क्षत्रिय आहियूं, ऐं क्षत्रियुनि जे साम्हूं अगरि कोई आत्महत्या करे त पाण खे छा करणु खपे? त भीम चईंसि बचाइणु खपे। त वरी हुन छोकिरे चईंसि त पोइ मां ईअं ई कयो न, अगरि मां हिनखे न बचायां त मुंहिंजे मथां पाप लॻिया। मां हिनखे बचायो ऐं मां हिनखे वचन ॾिनो आहे, मुंहिंजो वचन माना तव्हांजो वचन। ॻाल्हि त सही आहे तुंहिंजी। भीम बि वेही रहियो गॾु हुन सां गॾु। त ईअं वरी ॿियो पांडव ईअं अची करे 5 ई पांडव आया। लास्ट में अर्जुन आयो। अर्जुन पंहिंजे पोटे खे सम्झाईंसि ईअं वचन न निभाइनि। चई बाबा तव्हां भुलिजी विया, किशन भॻवान महाभारत में छा चई त युद्ध तुंहिंजो धर्म आहे, साम्हूं केरु आहे हुनखे न ॾिस। तूं एतिरे में डिॼी आहीं,
हाणे उहो अर्जुन चई यार हिन त धर्म संकट में विझी छॾईं, हाणे हिन त टेंशन ॾेई छॾईं। उहो बि वेही रहियो। हाणे उहो बि वेही रहियो त हाणे आइडिया पिया कनि हाणे हिन खां विड़ूंसि कीअं किशन भॻवान खां, छो त सभिनि खे ख़बर आहे हुन वटि सुदर्शन चक्र आहे, ईअं फिटी कंदो ईअं सॼो ईअं खानदान साफ़ थी वेंदनि। त भीम चई ॾिस मां न महादेव जो पुजारी आहियां, मां वज्र जे साम्हूं वज्र ई हलंदो आहे, मां न शंकर भॻवान खां त्रिशूल थो वठी अचां। त हो वियो ईअं तपस्या करण लॻो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, या ते रुद्र दुआ अलाए चालू थी वियो ईअं तांडव बांडव हे हो सभु चालू करे छॾियईं हुन। त शंकर भॻवान ख़ुशि थी वियो। त शंकर भॻवान जीअं ई ख़ुशि थिया त चईं भीम छा खपई तूं अधु राति जो यादि कयो अथई मूंखे? यार टेंशन आहे ॾाढी, इमरजेंसी आहे तॾहिं त अधु राति जो तव्हांखे यादि कयो आहे। त शंकर भॻवान चईं चओ छा खपई? चईं तव्हांजो त्रिशूल खपे हिकु ॾींहं लाइ। चईं चरियो आहीं हिकु ॾींहं लाइ त्रिशूल मिलंदा आहिनि या कॾहिं? शंकर भॻवान चईं हिकु ॾींहं लाइ थोरी त्रिशूल मिलंदो। त भीम चईं यार इमरजेंसी आहे तॾहिं थो घुरां न मां, न त कॾहिं अॼु ताईं घुरियो मां तव्हांखां। त हाणे उहो ज़िद करे वेठो शंकर भॻवान, चई मां न ॾींदोमांइ त्रिशूल, तूं ॿुधाए तोखे छाजे लाइ खपे। हाणे उहो ॿुधाए न पियो, छो त उहो ॿुधाईंदो किशन भॻवान लाइ खपे त मागे न ॾींदुसि। पासे में पार्वती माता वेठा हो, पार्वती माता खे न भीम ॾाढो वणंदो हुयो। त हुन चईंसि पार्वती माता त हिनखे ॾियोसि न हेॾां, कॾहिं ज़िद कई आहे न, ॾियोसि न हिन वीचारे खे, ॾियोसि न, हिनखे कमु हूंदोसि न। हाणे घोट माना ईअं घरवारीनि जे सिवा साम्हूं कंहिंजी हलंदी आहे? शंकर भॻवान बि न हली, शंकर भॻवान ॾेई छॾियईंसि त्रिशूल। चईंसि ॾिस खणी वञ भले, पर हिकु शर्त अथई हिन में, पर तूं कंहिंजे मथां वार न करे सघंदे। तुंहिंजे मथां कोई वार कंदो त इहो आॾो रखी सघंदो, पर तूं कंहिंजे मथां प्रहार न करे सघंदे। हुन चईं ठीकु आहे। पोइ त्रिशूल खणी आयो, ईअं खेॾंदो खेॾंदो पंहिंजे युद्ध ते, ईअं युद्ध जी तयारी थी वियूं। किशन भॻवान खे बि ख़बर पई त पांडव आहिनि साम्हूं, ऐं किशन भॻवान फुल गुस्से में, चई मां हिननि खे सिखायो ऐं मुंहिंजे साम्हूं आया आहिनि। किशन भॻवान बि फुल गुस्से में, हुते पांडव बि सभु डिॼल वेठा। त भीम खे चयुसि भई तूं परियां वञी करे वेझे आ, लिकी करे त्रिशूल खे ईअं लिकाए करे, पोइ किशन भॻवान अगरि सुदर्शन चक्र फिटी करे न, पोइ तूं फिटी कजांइ, ऐं सुम्ही न रहिजांइ, तूं वरी निंड ॾाढी ईंदी आहे, तूं सुम्ही न रहिजांइ। रोटी वोटी न खाधी अथई न? चई न मां कुझु न खाधो आहे, मां मूंखे यादि आहे मां न सुम्हंदो। त युद्ध चालू थी वियो, धड़ाम 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 धड़ाम, हितां तीर हितां तीर, हितां हो, माना ईअं युद्ध एकदमि बराबरीअ ते पियो हले। त किशन भॻवान खे ॾाढो गुस्सो आयो, चई यार हिननि खे सिखायो मूं, हे मुंहिंजे साम्हूं थिया आहिनि। त किशन भॻवान ईअं सुदर्शन चक्र फिटी कई, त उतां भीम ॾिसी वरितई। त भीम बि हर हर महादेव करे ईअं फिटी कई ईअं त्रिशूल, त ॿई वज्र ईअं हिक ॿिए में ईअं टच थिया, ईअं हवा में ई उॾनि पिया, हितां बाहि निकिरे। त उहा जेका बाहि हुई, उन बाहि में सॼी सृष्टि, हुन में इलाही ॼणा मरनि पिया, इलाही ॼणा। ॿई टेंशन में अची विया, हिन पासे पांडव टेंशन में अची विया, ॿिए पासे किशन भॻवान टेंशन में अची वियो। त ॿई हिक ॿिए में मिलिया, छो त पहिरियों जेको युद्ध थींदो हुयो न डिसिप्लिन हूंदो हुयो, त हिक ॿिए खां राति जो युद्ध न कंदा हुआ, राति जो वेही करे गॾु रोटी खाईंदा हुआ, एॾो डिसिप्लिन हूंदो हुयो। त राति जो किशन भॻवान ऐं पांडव वेठा, किशन भॻवान चईंसि भीम खे, चईं छा कहे? चईं ईअं थोरी हुजे, कहीं मां बि तुंहिंजे हेठां ट्रेन थियो आहियां, मूंखे ख़बर ई तो वटि सुदर्शन चक्र ऐं तूं त असांजी सॼी समाधि ठाहे छॾी। त चईं हाणे ठीकु आहे, इहो सभु थियो आहे, हाणे हिनखे रोकणो पवंदो, न त ॾाढा ॼणा मरी वेंदा। त चईं हाणे कीअं रोकजे? त चईं वज्र खे हिकु ई वज्र लाहे सघंदो, उहो आहे हनुमान, छो त हनुमान टियों वज्र आहे। त अर्जुन खे चईंसि भई तुंहिंजे रथ जे मथां जेको झंडो आहे, उन झंडे में जेको हनुमान जी वेठा आहिनि, उन्हनि खे हेठि लाहे। हनुमान जी खे सॾु कयऊं, हनुमान जी ख़ुशि थी वियो, चईं महाभारत में मूंखां कमु ई न वरितऊं, हाणे कमु वठंदा। हनुमान चईंसि इहे वज्रनि खे मां 1 मिंट में लाहे अचां, हिन पासे तुंहिंजो वज्र ईअं आंगर में विझी छॾां, ॿियो पासे त्रिशूल खे ईअं गोल गोल घुमाईंदो घुमाईंदो खणी अचां, केॾी ताक़त आहे मुंहिंजे में। पर मां हेठि लवंदुमि न ज़मीन ते, त हुन ज़मीन ते जीअं पेर रखंदुमि न, सॼी सृष्टि ख़लास थी वेंदी, मूंखे हेठि बि हिकु वज्र खपे। त हनुमान खे चईंसि भीम, चई तोखे अधु वज्र हले? कीअं हले न, छो त भीम तव्हांखे ख़बर हुजेव त भीम अधु वज्र आहे पाण। त भीम हनुमान चईंसि ठीकु आहे, तूं ईअं आॾो थी सुम्ही पओ, मां उहो हनुमान जी मथे विया जय श्री राम करे, वज्रनि खे हेठि लाहे करे सिधो भीम मथां पेर रखूं, उहा अप्सरा वरी अप्सरा थी करे पंहिंजे स्वर्ग लोक हली वई। त दोस्तो कटे सटे मूंखे हिकु ॻाल्हि सिंध मां सिखण में आई, त
हिकु नंढो गुस्सो, हिकु नंढो श्राप किथां खां किथे खणी आई। हिकु गुस्से, हिकु श्राप पांडव किशिन भॻवान खे विड़ाए छॾी। त गुस्सो न कयो। बसि मुंहिंजो त बसि हिन मां इहो सिखियो त गुस्सो न कजे, ऐं जेतिरो थी सघे एतिरो अगरि गुस्सो अचे थो त पंहिंजे भॻवान जो नालो वठो, नाम जपो, शांती रखो, पंहिंजे पाण खे जेतिरो थधो रखंदा एतिरो तव्हां बचियल रहंदा। न त ॻाल्हि नंढे मां केॾी महिल वॾी थी वेंदी न, ख़बर न पवंदी। दोस्तो इहा तव्हांखे कहानी वणी हुजे, दोस्तो इहा कहानी तव्हांखे वणी हुजे त तव्हां हिनखे शेयर प्लीज़ प्लीज़ तव्हां शेयर कंदा, जीअं पहिरीं बि स्टोरी मुंहिंजी शेयर कई अथव। ऐं तव्हां ॿुधायो मूंखे त तव्हांखे अञा बि कहिड़ी कुझु भॻवाननि जे लाइ या कंहिंजे लाइ कुझु बि स्टोरियूं खपनि तव्हांखे, त मां हाज़िर आहियां, मां स्टोरी खणी ईंदुमि। ऐं बसि हाणे मां शौक़ु जाॻियो आहे मूंखे थोरो स्टोरियुनि जो। पहिरां त मां ॾाढो पढ़ंदो हुयुमि ऐं कंदो हुयुमि, लाइव जेॾी महिल शोज़ थींदा हुआ मुंहिंजा त मां स्टोरीज़ वग़ैरह ॾाढो कंदो हुयुमि ऐं खिलाइण जी बि कंदो हुयुमि। थोरी सैड स्टोरीज़ बि आहिनि मूं वटि, थोरी फ़नी बि आहिनि, त मां बसि तव्हांखे ॾींदो रहंदुमि। सिंधी वुड चैनल खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो, ऐं जेको फेसबुक ते ॾिसे थो त असांजी चैनल खे फॉलो कयो, ऐं हेठि राइट हैंड साइड ते तव्हांजे शेयर जो बटन आहे, हुनखे शेयर कजोसि हिन वीडियो खे, ऐं कमेंट में ॿुधाइजो तव्हांखे स्टोरी कीअं लॻी। तव्हां पहिरियों ॿुधी हुजे त बि मूंखे ॿुधाइजो, अगरि न ॿुधी हुजे त बि मूंखे ॿुधाइजो कमेंट करे, ऐं लाइक ज़रूरु कजो ऐं शेयर बि कजो। बसि वेंदे वेंदे जय झूलेलाल, बेड़ा पार, सदाईं शाहूकार, कॾहिं न थिए बीमार। सभिनीनि जे घर हिकु हिकु ऑडी कार, मर्सिडीज़ जेकी खपेव वञी करे तव्हांखे मिली वेंदी। लाल साईं असांजो ॾाढो दयालु आहे। सिंधीअ में ॻाल्हायो, लाल साईं जेका आहिनि पंहिंजा इष्ट देव उनखे ॿाॾायो, गवर्नमेंट जेका नियम चए थी उन नियमनि जा पालन कयो। जय झूलेलाल, बाय बाय।